अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, वेलकम करता हूं इस चैनल पे। व्यूवर्स, वीडियो शुरू करने से पहले मेरी एक छोटी सी गुजारिश है कि जिन दोस्तों ने मेरा चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो उन दोस्तों से गुजारिश है कि मेरा चैनल सब्सक्राइब कर लें और लाइक, शेयर और बेल आइकन लाजमी प्रेस करें ताकि मेरी हर आने वाली वीडियो का नोटिफिकेशन बर वक्त दोस्तों को मिल सके। अस्सलाम वालेकुम। अब मां जज अमेरिका में डिग्री थेला DDS BBS PS सब डिग्री मूंखे वटि आहिनि। तव्हांखे ॻोठारनि खे इन वॾेरे मां का बि तकलीफ़ आहे त मूंखे ॿुधायो, तव्हांजो मसइलो हल कयूं था। सरदार मूंखे आहे तकलीफ़ हिन ॻोठ मां। हिन तव्हां वॾेरे खे जेको कुझु चयो आहे, लाइट चई आहे, लाइट न मिली आहे असांखे, असांजा पोढ़ा ईअं गुज़ारिया आहिनि, विझणो हणारो केरु कोन्हे को। सरदार इन को बाद में इहो चवण थो चाहियां त गैस बि कोन्हे, उहे शाह जा बाग खाली थी विया आहिनि। पैसा 2 किलो वठी अची विया न बाबा। बाबा छा कयूं, गैस महांगो आहे, बिजली महांगी आहे, अटो बि महांगो आहे, पर हिन कुझु असांजे ॻोठ खे न ॾिनो आहे। एतिरा भला आहिनि, बिल पे कनि था महीने जी। बिल ॾियनि न ॾियनि, तव्हांजो कमु आहे लाइट ॾियणु। मुंहिंजो कमु इहो त न आहे त तव्हांजे घर वेठे मां लाइट सरदार ॿियो बि हिकिड़ो अघु आहे, तव्हां आयो असांजे ॻोठ में घुमी अचो, ॾिसो अॼु बि असांजे घरनि ॻोठनि में वाटर पंप न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त इहो हंगण लाइ ॿार नालियुनि ते था हंगनि, सॼी घिटीअ में के तकलीफ़ सभु मसला हल कयूं था। गैस तव्हां वटि न आहे न? न आहे। तव्हां गैस 2 किलो वठी अचो, लाइट बि न आहे, लाइट बि 2 किलो वठो, ठीकु आहे। ॿी का तव्हांखे तकलीफ़ हुजे त मूंखे ॿुधायो त मां वॾेरे सां ॻाल्हायां। सरदार हिकिड़ो वॾे में वॾो अर्ज़ु इहो आहे त असांजे ॻोठ में जंहिंमहिल मींहुं थो वसे त हेॾो त असांजो वाटर बंदनि ते पाणी थो पीए, पोड़ियूं मायूं गादियूं खणी अचनि त घणा जूं हेठि वञी किरनि। पोइ तव्हांखे शर्म थिए थो त मिटी वाटर मां कढी जेको आहे रोड खे भराई कयूं। हा, इहो तव्हांखे कोन थो थिए। तव्हांजा माली अहिड़ा आहिनि बेपता, जंहिंमहिल असां वाटर में लहूं था त चवनि था शाह जी मिल्कियत में तव्हां हथु छो था विझो। तव्हां हणो न पादर, तव्हांखे तंगी थी थिए त तव्हां जेको आहे हुनखे हणी पादर भॼाए। हिननि जो वॾी ॻाल्हि इहा बि आहे सरदार, हिन खां तव्हां पुछो त हिननि असांजा रस्ता छो बंदि कया आहिनि, सॼो कुझु बंदि करे छॾियो अथनि। इन जे करे बंदि कया आहिनि जो तव्हां राति जो चोरी अंब मुंहिंजा पटे था वञो। अंब खाऊं था, कहिड़ी पिणे जी मिल्कियत है, तुम करके बेहो। सरदार इसको फैसला करो, हक़ इंसाफ करो। कुछ भी न ॾिनो आहे साईं, तव्हांजूं हेॾियूं दाऊं। बाबा मां हाणे ॻाल्हि ॿुधायां, मूं सां हिन जो वॾो नाहक आहे। कहिड़ो नाहक आहे? अंब राति जो डेली पटे वञनि, मालिनी खे पादर ॾियनि। बाबा बच्चा ने गरीब ॿुध माली मड़ी वञे। सरदार हिन जी का हिकु न ॿुधो, हे कूड़ो आहे, हिन असां वठो साड़े वठो। जय सरदार, मेरे को टोपी मिल गई।